अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां तालका रिपोर्टर परवेज़ अली चांडियो जी। मोरो में सिंध यूथ एक्शन कमेटी जे चेयरमैन सिंधु नवाज़ गांगरो हम्ज़ अली चांडियो सां सियासी सूरत हाल ते कचहरी कई वई, जंहिं मौक़े ते वॾे तइदाद में क़ौमी कारकुननि भरपूर शिरकत कई। सिंध यूथ एक्शन कमेटी मोरो अॻुवाण परवेज़ सिंधी, सिंगार अली चांडियो, देशी आबिद अली अबड़ो, तारिक हुसैन नूंदो, सहाफ़ी हुसन अब्बास कलोड़ो, अली रज़ा चांडियो ऐं ॿियनि भरपूर शिरकत कई। उन मौक़े ते सिंधु नवाज़ गांगरो चयो त हुकूमत एतिरी महांगाई करे छॾी आहे जो ग़रीब मिसकिन माण्हू फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जंहिं जे ख़िलाफ़ 29 नवंबर ते सॼी सिंध में एहतिजाज जे मुज़ाहिरा कया वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।